अज जे हिन लेक्चर में पाण सिखंदासीं पास्ट इंडिफिनिट टेंस। ठीक है, पास्ट इंडिफिनिट टेंस, इन टेंस जो पुराणो नालो अथई पास्ट सिंपल टेंस। ठीक है, इंडिफिनिट टेंस इन के मॉडर्न इंग्लिश में इन के नओं नालो ॾिनो वियो आहे, पर पुराणी ऐं ओल्ड इंग्लिश में इन जो नालो हो पास्ट सिंपल टेंस। हाँ, पास्ट सिंपल टेंस जी तव्हांखे ख़बर आहे, पाण हर टेंस हिकिड़े फार्मूले के तहत सिखंदा आहियूं। उहो फार्मूलो इहो अथव त कंहिं बि टेंस के पढ़ण खां पहिरीं उन टेंस जो असांखे छा अचणु खपे, नेम अचणु खपे। ठीक है, नालो अचणु खपे। नाले खां पोइ जेको इन जो जेको आहे उन जो फंक्शन अचणु खपे। ठीक है, फंक्शन खां पोइ उन जी स्ट्रक्चर असांखे अचणु खपे। स्ट्रक्चर खां पोइ जेको आहे उन जो हेल्पिंग वर्ब ऐं आख़िरी में आहे मेन वर्ब। तो अड़े तरीक़े से इन टेंस जो नालो आहे पास्ट इंडिफिनिट टेंस। समझने की कोशिश कयो, पास्ट इंडिफिनिट टेंस ऐं फंक्शन। हाँ अचूं था त इन जो नालो तो आहे पास्ट इंडिफिनिट टेंस। हाँ इन टेंस जो फंक्शन छा आहे त हिन टेंस जो फंक्शन आहे त गुज़िरियल वक्त जो सादे कम के ॾेखारण। ठीक है, पास्ट माना गुज़िरियल वक्त, इंडिफिनिट माना सादो, टेंस माना ज़मान वक्त। त माना गुज़िरियल वक्त जो को सादो कम जेकॾहिं कंहिं नाउन और प्रोनाउन जो जॾहिं असांखे ॿुधाइजे त असां हिन टेंस में ॿुधाईंदासीं, हिन टेंस जी हेल्प सां ॿुधाईंदासीं। तव्हां ॾिठो हूंदो त इंग्लिश में काफ़ी जेके अंग्रेज़ी में जेके स्टोरीज़ हुजनि थियूं, कहाणियूं, ठीक आहे, उहे कहाणियूं जेके आहिनि कहिड़े टेंस में लिखियल हुजनि थियूं, पास्ट इंडिफिनिट टेंस में। अहिड़े हवाले सां हिन जो फंक्शन आहे त गुज़िरियल वक्त जो सादो कमु ॾेखारणु। सही, उन खां पोइ हिन टेंस जी स्ट्रक्चर। स्ट्रक्चर आहे इन में पहिरीं आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट। ठीक है, इहो इन जो फार्मूलो आहे। 1000 2000 4000 जुमला रटो हणी याद खां बहितर आहे त माण्हू उन टेंस जी स्ट्रक्चर के माना फार्मूले के ज़हन में विहारे छॾे। जेकॾहिं फार्मूलो तव्हांजे ज़हन में वही रहे थो मतिलबु त उन फार्मूले जी मदद सां तव्हां केतिरा ई सेंटेंसिस ठाहे सघो था उन टेंस जा। ठीक आहे, तो अड़े तरीक़े इन स्ट्रक्चर आहे। ऐं इन जा हेल्पिंग वर्ब जेको इन जो आहे डिड, ऐं इन जो मेन वर्ब जेको आहे V2, वर्ब जी सेकंड फॉर्म। V2 मतलब वर्ब जी सेकंड फॉर्म। तो ही कहानियूं अक्सर करे लिखियूं वञनि थियूं इन टेंस में। ठीक आहे, ऐं ही पास्ट जो कमु ॾेखारे। मिसाल तौर गुज़िरियल वक़्तु कल असां कहिड़ो कमु कयो या कलाक पहिरीं कमु असां कहिड़ो कयो। सर प्रदीप असांखे सिंधी पढ़ाई, त अहिड़ो कमु प्रदीप जो जेको पास्ट जो आहे सादो कमु माना पढ़ाई छॾी आहे, त तव्हां उन खे ईअं लिखंदो त हिते लिखंदो तव्हां सब्जेक्ट में आहे सर प्रदीप। ठीक आहे, प्रदीप। हाँ हिते V2 प्रदीप जो कमु हो पढ़ाइण। पढ़ाइण खे इंग्लिश में चइबो आहे टीच। इन जी सेकंड फॉर्म आहे टाट। त असांखे हिते वर्ब जी सेकंड फॉर्म जी ज़रूरत आहे। ठीक आहे, छाकाणि वर्ब जी सेकंड फॉर्म हिते लॻंदी। प्रदीप टाट, टाट अस माना असांखे सिंधी। प्रदीप टाट अस सिंधी, यानी प्रदीप असांखे सिंधी पढ़ाई। अहिड़ो कमु जेको गुज़िरियल वक़्त जो आहे, सादो कमु। ठीक आहे, मिसाल तौर असां ॿियो हिकिड़ो एग्जाम्पल लिखूं त अम्मा मानी पकाई या अम्मा मानी पचाई। अम्मा मानी पचाई, त अम्मा जो कमु अहिड़ो गुज़िरियल वक़्त जो आहे, कमु अहिड़ो जेको अम्मा डेली करे थी, पर उहो कमु जेको गुज़री वियो आहे त उहो असां हीअं कंदासीं। अम्मा खे तव्हां मॉम चई सघो था या मदर। पचाए, पचाइण खे इंग्लिश में चइबो आहे कुक। इन जी सेकंड फॉर्म आहे कुक्ड। ठीक आहे, त हिते ॾिनो मदर कुक्ड मील। मदर कुक्ड मील यानी अम्मा मानी पकाई। ॾिसो ही अम्मा सब्जेक्ट में जुमले में कमु कंदड़। V2 माना वर्ब जी सेकंड फॉर्म, मतलब तो उन जो कमु कहिड़ो आहे त कमु जेको सेंटेंस विच में अचे पियो। इन खां पहिरीं असां प्रेजेंट इंडिफिनिट टेंस पढ़ियो। प्रेजेंट इंडिफिनिट टेंस में एंड पास्ट इंडिफिनिट टेंस में सिर्फ़ थोरो फ़र्क़ु आहे। हिते वर्ब जी सेकंड फॉर्म अचे थी, प्रेजेंट इंडिफिनिट टेंस में वर्ब जी फर्स्ट फॉर्म अचे थी। फ़र्क़ु सिर्फ़ तरीक़े सां असां चऊं त महेश कॉपी लिखी, महेश कॉपी लिखे थो, त हिते ईंदी वर्ब जी फर्स्ट फॉर्म। महेश राइट्स कॉपी, महेश कॉपी लिखी पास्ट जो, त ईअं थींदो महेश रॉट। त ही रॉट छा जी सेकंड फॉर्म आहे, राइट जी सेकंड फॉर्म आहे। महेश रॉट कॉपी। सही, हिते ही चाहे राइट जेका आहे वर्ब जी फर्स्ट फॉर्म लिखण, ऐं इन जी सेकंड फॉर्म चाहे रॉट। ठीक आहे, असांखे हमेशा वर्ब जी सेकंड फॉर्म लगाइणी आहे। कहिड़े टेंस में,
इंडेफिनिट टेंस में, ठीक है। तो इहो थी वियो हलियो। हाणे ॻाल्हि इहा आहे त इन जो हेल्पिंग वर्ब किथे यूज़ थींदा, इन जो हेल्पिंग वर्ब किथे यूज़ थींदो। त अॻे जहिड़े तरीक़े सां तव्हांखे प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस सम्झायो वियो आहे त असां हेल्पिंग वर्ब जॾहिं इस्तेमालु कंदासीं जॾहिं असां कंहिं सादे जुमिले खे नाकारिया कयूं, सवालिया कयूं या ज़ोरदार कयूं। त मिसाल तौरु हीअ आहे, सर प्रदीप टाट अस इंग्लिश, ही आहे पॉज़िटिव जुमिलो, छा इहो पॉज़िटिव माना सादो जुमिलो आहे। जेकॾहिं असां इन जुमिले खे नेगेटिव कंदासीं न त असां डिड जी हेल्प सां इन खे नेगेटिव कंदासीं। छा कंदासीं, सर प्रदीप हिते ईंदो डिड, डिड नॉट, हिते वरी वर्ब वरी पंहिंजी फर्स्ट फॉर्म में अची वियो, प्रदीप डिड नॉट टीच अस सिंधी, सही। त ही छा आहे, एन फॉर नेगेटिव। जेकॾहिं असां इन साॻे पॉज़िटिव जुमिले खे सवालिया कंदासीं, साॻे पॉज़िटिव जुमिले खे सवालिया कंदासीं त हिते वरी डिड ईंदो, त डिड शुरू में ईंदो, डिड सर प्रदीप, डिड सर प्रदीप टीच अस इंग्लिश, ठीक है, सॉरी सिंधी, आखिरी में क्वेश्चन मार्क। त ही थी वियो इंटरोगेटिव। छा थी वियो, इंट्रोगेटिव माना सवालिया। छा सर प्रदीप असांखे सिंधी पढ़ाई, सर प्रदीप असांखे सिंधी पढ़ाई, सर प्रदीप असांखे सिंधी न पढ़ाई, नेगेटिव। सर प्रदीप छा असांखे सर प्रदीप सिंधी पढ़ाई, सवालिया थी वियो। त मतिलबु ही डिड अचे पियो। डिड कॾहिं ईंदो, जॾहिं असां कंहिं जुमिले खे सवालिया नाकारिया या ज़ोरदार कयूं। हाणे ज़ोरदार कयूं था इनखे, सर प्रदीप डिड टीच अस सिंधी। त ही छा थी वियो, इम्फेटिक। छा थी वियो, इम्फेटिक माना ज़ोरदार, इम्फेटिक माना ज़ोरदार। त अहिड़े तरीक़े सां तव्हां इन जा सेंटेंस ठाहे सघो था। ऐं ही जेको तव्हांजो फार्मूलो जेको आहे, इन फार्मूले जे तहत तव्हांखे टेंस खे पढ़णो आहे। माना कंहिं बि टेंस खे पढ़ो त ही पॉइंट लाज़मी ॾिसो त ही पॉइंट्स उन टेंस जे हवाले सां तव्हांजो क्लियर आहिनि या न। जेकॾहिं ही पॉइंट तव्हांजो क्लियर आहिनि त इट मीन्स तव्हांखे ही टेंस सम्झ में अची वियो आहे। ऐं ही स्ट्रक्चर आहे, इन स्ट्रक्चर जी मदद सां तव्हां खोड़ सारा जुमिला ठाहे सघो था। जंहिंसां जुमिलो ठाहियो उहो सब्जेक्ट में उनजो नालो लिखो, जेको उनजो कमु आहे वर्ब, जीअं वर्ब खां अलावा को सेंटेंस ठहंदो कोन्हे, ठीकु आहे। त ही वर्ब, बट वर्ब जी सेकेंड फॉर्म, यानी वर्ब जॾहिं यादि कयो था त वर्ब जूं फॉर्म्स बि यादि कयो अहिड़े तरीक़े सां त हर टेंस में मुख़्तलिफ़ वर्ब जी फॉर्म इस्तेमालु थींदी आहे, ठीकु आहे। ऐं आख़िरी में ऑब्जेक्ट। टेंस समझ में अची वियो।